वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट। ही क्विल्ट्स आहिनि जेके मूं ठाहियूं आहिनि SOS विलेज जाम शोरो जे ॿारनि जे लाइ। ये क्विल्ट्स मैंने बनाई हैं SOS विलेज जाम शोरो के बच्चों के लिए। SOS विलेजेस पूरे पाकिस्तान में हैं, पूरी दुनिया में हैं, और उनमें वो बच्चे रहते हैं जो बहुत ही ज़्यादा गरीब घरों के या यतीम या सिंगल पेरेंट्स के बच्चे जो अफोर्ड नहीं कर सकते, उनको बहुत एक ज़बरदस्त किस्म का एक हाई स्टैंडर्ड का माहौल मिलता है। वहाँ उनकी तालीम होती है, तरबियत होती है, और हम और आप जैसे बहुत सारे लोग उनकी हेल्प करते हैं इन विलेजेस को चलाने में। तो ये मैंने उनके लिए दूसरी दफ़ा क्विल्ट्स बनाई हैं। पहले भी मैं उनको दे चुकी हूँ, और ये जो कुछ क्विल्ट्स हैं ये ऊपर के इनके डिज़ाइन वाले लेयर तो मैंने बनाए हैं, और बाकी जो इसका जो मटेरियल है और इनकी जो सिलाई मार्केट से हुई है ये सब स्पॉन्सर्ड है। त ही सभड़ियूं ही क्विल्ट्स SOS विलेज जे ॿारनि लाइ मूं ठाहियूं आहिनि, ऐं ही मथियां जेके डिज़ाइन वारा तह आहिनि इन्हनि जा मूं पाण ठाहिया आहिनि, ऐं बाक़ी हिननि ते जेको मटीरियल जो ख़र्चु आहे ऐं मार्केट मां जेको सिलाई जो ख़र्चु आहे उहो सॼो स्पॉन्सर थियल आहे। मुंहिंजी पंहिंजी फैमिली मां ई कंहिं मेंबर अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे उन्हनि मूंखे सपोर्ट कयो आहे, जंहिंजे करे मां ही ठाहे सघी आहियां, ऐं इंशाल्लाह मां ही खणी वेंदमि तो वह वीडियो भी मैं तव्हां सां ज़रूर शेयर कंदसि। तो ये कपड़ा जो है ज़्यादातर मैं कट पीस से लेती हूँ, क्योंकि एक तो उसमें मुझे डिज़ाइन और प्रिंट अच्छे मिल जाते हैं, फिर वो सस्ते मिल जाते हैं, तो इसलिए मैं ज़्यादातर उनमें से पैच वर्क बनाती हूँ। और इनकी सिलाई जब होके आती है तो इनको नीचे से ये मैचिंग इनके अस्तर लगते हैं, मैचिंग पाइपिंग्स लगती हैं, और ये बच्चे इनको बहुत ज़्यादा पसंद करते हैं। तो एक डिज़ाइन तो ये है, ॿियो डिज़ाइन ही आहे। तव्हां हिन में ॾिसो त ही सॼो सेम प्रिंट यूज़ थियल आहे, ऐं उनखे मां हिकिड़नि खे ब्लू सां पट्टी सां जेको आहे बॉर्डर ॾिनो आहे, हिकिड़नि खे पिंक सां, ऐं पोइ उन्हनि खे मां पाण में ॻंढे वई आहियां। इनके एक एक पीस जो है आप देखें, एक पूरी लाइन ब्लू के साथ बॉर्डर दिया हुआ है, ब्लू पट्टी, और एक में पिंक के साथ, और फिर उनको जब आपस में जोड़ा है तो वो बावजूद इसके कि ये सेम पीसेज हैं फिर भी ये एक दूसरे के साथ मिले नहीं, तो वो एक खूबसूरती सी आ गई है। और बॉर्डर में खूबसूरती देने के लिए ये मेरा पैच वर्क का बॉर्डर, ये एक डिफरेंट कलर में पट्टी, और इसके नीचे जो अस्तर है वो इसके लाइट कलर्स के साथ मैच किया गया है, जैसे ये है, इसकी पाइपिंग भी उसी के साथ लगाई गई है। ये ॾिसो साॻी कपिड़े मां मूं वॾा वॾा पीसिस कटिया आहिनि। वॾा पीसिस इन लाइ कटिया आहिनि त जीअं कार्टून जेको आहे ज़ाया न थिए, कार्टून कटिजी न वञे, ऐं छो त नंढड़ा नंढड़ा उते ॿार आहिनि, बहुत ज़्यादा छोटे बच्चे हैं, तो मैंने सारी तकरीबन कार्टून वाले डिज़ाइन से बनाई हैं, बच्चे खुश हो जाते। तो ही ॾिसो त मूं साॻा सेम प्रिंट मां पीसिस कटिया आहिनि, पर हिननि खे अलॻि अलॻि पटियुनि जो बॉर्डर ॾिनो आहे, ऐं जॾहिं उन्हनि खे पाण में जोड़ियो आहे त हिकिड़ो डिज़ाइन ठही पियो आहे। ऐं मूं कोशिशि कई आहे त बॉर्डर बि जेको आहे हिन जो मैचिंग हुजे। हिकिड़ो ही डिज़ाइन आहे, ये मैंने सारे के सारे एक दूसरे के ऊपर यहाँ पे बिछाए हुए हैं, और उनको मैं एक एक को फोल्ड करती साइड पे रखती जा रही हूँ। तो एक ये डिज़ाइन है जिसमें आप प्रिंट देखें, ये बच्चों के हिसाब से, इसमें तो सारी स्वीट्स बनी हुई हैं, हर तरह के केक, टॉफ़ी और इस तरह की मीठी चीज़ें। और फिर ये है, इसमें किटी का डिज़ाइन है सारा, इसमें छोटे छोटे हाथी बने हुए हैं सारे। तो ये बच्चों के हिसाब से मैंने सारे प्रिंट्स जो हैं सिलेक्ट किए हैं, और फिर जिस तरह के इसमें कलर्स हैं उसके हिसाब से मैंने इसको ये बॉर्डर्स लगाए हैं। तो ही नंढड़नि ॿारनि जे हिसाब सां मूं कार्टून वारा प्रिंट ऐं ॿारहाणा डिज़ाइन यूज़ कया आहिनि, त जीअं ॿार ख़ुशि थियनि, उन्हनि खे मज़ो अचे, उन्हनि खे सुठो लॻे। ऐं ॿी ॻाल्हि त हर क्विल्ट जे जेको आहे कॉर्नर ते मुंहिंजो लेबल लॻल आहे, क्रिएटिव हैंड्स बाय NW नसरीन वफ़ाई। ही मुंहिंजो फेसबुक ते पेज आहे, जंहिं ते मां पंहिंजो सॼो कमु जेको आहे ॾेखारींदी आहियां ऐं पंहिंजो रिकॉर्ड उते रखंदी वेंदी आहियां। हिकिड़ो ही डिज़ाइन आहे, हिन में ॾिसो ही ऑलरेडी जेको आहे ईअं पैचिस वारो कपिड़ो हुयो, त मां हिन खे कटिंग न कई आहे, बल्कि मां 4-4 पीसिस गॾु रखिया आहिनि, त जीअं इहो बि हिकिड़ो पैच वर्क जो डिज़ाइन लॻे। ऐं पोइ उनजो साइड वारो पैच जेको आहे ही आहे, ही हींअर शायदि डल थो नज़र अचे ग्रीन, पर ॾाढो प्यारो ग्रीन आहे ही। ऐं इन में बि सॼा इहे ॿारनि जा प्रिंट आहिनि, कार्टून्स वारा, अल्फ़ाबेट्स वारा। ऐं उनखां अलावा ही मुंहिंजो तव्हां बॉर्डर ॾिसो,
ये मेरा बहुत ही ज़्यादा फेवरेट है। ये बॉर्डर आप देखें, ये तकरीबन 3 क्विल्ट्स को मैंने लगाया है चारों तरफ, और एक को लगाया है मैंने 2 तरफ, वो पतला सा था। ठीक है, तो ही बॉर्डर मां ठाहिण सेखारे चुकी आहियां। इसकी वीडियो अवेलेबल है, ये मैं बनाना सिखा चुकी हूँ। अगर आप लोग देखना चाहेंगे फिर भी तो मैं इसका लिंक जो है इस वीडियो के नीचे दे दूँगी। ही मल्टी कलर, ही रंगीन बॉर्डर ख़ूबसूरत जेको तव्हां ॾिसी रहिया हो, इहो मां ठाहिण सेखारे चुकी आहियां। ऐं जेकॾहिं तव्हां वरी बि ॾिसणु चाहियो त मां जेको आहे इन जो लिंक ॾेई छॾींदमि हिन वीडियो जे हेठां, त तव्हां उहो आराम सां ॾिसी सघो था त हिनखे ठाहिण जो तरीक़ो कहिड़ो आहे। ऐं बाक़ी जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि उन्हनि सभिनी खे चङी तरह ख़बर आहे। सो हिन में बि मूं हिकिड़ो पीस जेको आहे पूरो कार्टून वारो रखियो आहे, हिकिड़ो कंप्लीट पैच, ऐं हिकिड़ो जेको आहे मूं पैच वर्क में ठाहियो आहे। ये भी जो है बच्चों के हिसाब से ही है, इसमें भी कुछ कार्टून्स बने हुए जो आप समझ सकते हैं कि किस मौके के हैं। सो हिन में भी मां ही पैच वर्क जो पीस भी है वहाँ, ऐं हिकिड़ो कंप्लीट प्रिंटेड पीस भी है वहाँ, ऐं हुन सां गॾु मां हिनखे इहो बॉर्डर भी इन कपिड़े जो है वहाँ सेम मैचिंग में, ऐं हिन जे हेठां अस्तर भी जेको लॻल आहे उहो मैचिंग में लॻल आहे। तो जिसमें बड़े कार्टून हैं उन पीसेस को मैंने ज़्यादा बारीक या छोटा नहीं काटा, क्योंकि वो डिज़ाइन कट जाता, फिर वो मज़ा नहीं रहता। और जो जिसमें ये सिंपल प्रिंट है उनको मैंने थोड़ा छोटा करके काटा है। तो असां डिज़ाइन ज़्यान थियण खां बचाइण जे लाइ थोड़ा पीसेस वॾा रखिया आहिनि। ही ॾिसो केॾो प्यारो थो लॻे, रेड ब्लैक एंड वाइट। ही त आइकिया जो प्रिंट हुयो, ऐं उन सां गॾु मां ही हार्ट्स वारो ऐं रेड, छो त हिन में किथे किथे ही रेड कलर जा पखी ठहियल आहिनि। इलाही मूं हुनखे बैलेंस करण जे लाइ हिनखे रेड ऐं हिन मल्टी कलर मल्टी शेडेड हार्ट सां जेको आहे मूं ॻंढियो आहे। हे कंटिन्यू जेके हिन में 3 कलर्स आहिनि पूरे में, त इन करे हिनखे थोरो ब्राइट करण लाइ, थोरो कलर हिन में ऐड करण जे लाइ मां इहो जेको आहे मल्टी कलर बॉर्डर हिन में हयो आहे। तो इसके साथ ये बहुत खूबसूरत लग रहा है और बहुत जच रहा है। ये ॾिसो हिनखे भी मल्टी कलर बॉर्डर आहे, ऐं ही वारो प्रिंट मूं वटि काफ़ी सारो हुयो, इन करे मां ही प्रिंट जेको आहे हिन सां मिक्स करे हिकिड़ो नई जेका आहे क्विल्ट उहा ठाही आहे। ही डिज़ाइन ॾिसो केॾो सुहिणो थो लॻे, कितना प्यारा लग रहा है ये। और ये प्रिंट्स देखिए, स्नोमैन और ये सर्दियों से रिलेटेड प्रिंट बना हुआ है इस पे सारा। हिननि सभिनीनि जा अस्तर ॾिसो, कलरफुल, तमामु ख़ूबसूरत, जंहिंमें प्रिंट में जेको कलर घणो आहे उन कलर जा हिन में अस्तर हया आहिनि। तो ये मल्टी कलर डिफरेंट खूबसूरत से रंगों में इनके अस्तर लगे हुए हैं, और बच्चे यकीनन बहुत ज़्यादा खुश होंगे। इंशाल्लाह वो वीडियो भी मैं आपके साथ शेयर करूँगी। अब ये उनकी मर्ज़ी है कि इनको बिछाते हैं या इनको ऊपर उनके ओढ़ाते हैं। तो अगर ये मेरी मेहनत, ये मेरी आज की वीडियो अच्छी लगी हो तो इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल मेरा सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो और बहुत कुछ मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहूँगी, तो आप उसको आसानी से देख सकेंगे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे माण्हुनि सां प्यार कयो, पंहिंजे देश धरती वारनि सां प्यार कयो, ऐं इंसाननि जे लाइ, साह वारनि जे लाइ आसानी पैदा कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाही।